नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त तहरीक इंसाफ़ जे सरबरा इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पहुचण ते रेंजर्स जे अहलकारनि तहरीक इंसाफ़ जे सरबरा इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त तहरीक इंसाफ़ जे सरबरा इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पहुचण ते रेंजर्स जे अहलकारनि तहरीक इंसाफ़ जे सरबरा इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर पिया कयूं त तहरीक इंसाफ़ जे सरबरा इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पहुचण ते रेंजर्स जे अहलकारनि तहरीक इंसाफ़ जे सरबरा इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां असां इस्लामाबाद मां मौजूद आहे मेहरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर राजपूत। मुदस्सिर, वधीक छा तफ़सीलात? जी, जीअं त तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान खे अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट मां रेंजर्स पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त इमरान ख़ान तहरीक इंसाफ़ जे सरबराह वाज़िबी ज़मानत जे सिलसिले में अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट आयो। इन हवाले सां अॼु तहरीक इंसाफ़ जे सरबराह खे रेंजर्स पारां इस्लामाबाद हाई कोर्ट में गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जी गिरफ़्तारी जे मौक़े ते हिन वक़्तु इस्लामाबाद में रेंजर्स पुलिस ऐं जेके ॿिया सिक्योरिटी एहलकार इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहतनि में मौजूदु आहिनि। गिरफ़्तारी जी जेकी तस्दीक आहे फैसल चौधरी पारां जेको इमरान ख़ान जो वकील आहे हुन पारां कई वई आहे। हिनखे इमरान ख़ान खे गिरफ़्तारी जो ख़दशो इन खां अलावा पहिरीं बि हो ऐं जॾहिं त अॼु इमरान ख़ान पारां इस्लामाबाद हाई कोर्ट सां रुजू बि इन सिलसिले में कयो पियो वियो त हुनखे ख़दशो आहे त हुनखे मुख़्तलिफ़ जेके केसिस आहिनि हुनमें हुनखे गिरफ़्तार करे सघिजे थो। उन सिलसिले में जीअं त इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इहा हिदायत कई वई हुई त जॾहिं बि हिफ़ाज़ती ज़मानत जे सिलसिले में इमरान ख़ान पाण कोर्ट सां रुजू करे पाण पेश थिए ऐं तमामु तर जेके मराइल आहिनि बायोमेट्रिक समेत ॿिया जेके हुनजे लाइ हुनखे पाण अचणु तमामु ज़रूरी आहे। उन सिलसिले में अॼु जॾहिं इमरान ख़ान इन केस जे ख़दशे जे तहत हुनखे गिरफ़्तार न कयो वञे त हुनजे हवाले सां इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो त हुन मौक़े ते रेंजर्स पारां तहरीक इंसाफ़ जी सरबराह इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेके पुलिस सिक्योरिटी जा जेके एहलकार आहिनि एफ सी जा एहलकार ऐं रेंजर्स जीअं त गिरफ़्तार कयो आहे उहे इस्लामाबाद हाई कोर्ट जे मौजूदु आहिनि। ऐं तहरीक इंसाफ़ जा जेके कारकुन आहिनि उहे बि हींअर अचण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। पर जीअं त अॼु इमरान ख़ान जीअं अमाम रूटीन में पहुचंदो आहे त तहरीक इंसाफ़ जे कारकुन जी तादाद वॾी तादाद हूंदी आहे। पर अॼु जॾहिं इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान अचे पियो त इन मौक़े ते तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जी तादाद तमामु घटि हुई। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।